जो मशहूरु फ़नकार मीर मोहम्मद लुंड 3 सेप्टेम्बर 1925 ते ॻोठ कलोईअ में ॼाओ। हिन फ़न जी बुनियादी सिख्या पंहिंजे वालिद अल्लाह ॾिने लुंड खां वरिती। रेडियो पाकिस्तान ऐं पाकिस्तान टेलीविज़न ते पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयाईं। मीर मोहम्मद लुंड सिंध जे कुंड कुड़िछ समेत जर्मनीअ में बि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। ॿोरींदे नड़ ते लोकल रागनि सां गॾु नीम क्लासिकल सुरनि जूं धुनूं वॼाईंदड़ सिंध जे हिन मशहूरु वजदकार खे हुकूमत पाकिस्तान पारां मञता तौरु सदारती तुमगा बराए हुस्न कारकरदगी सां नवाज़ियो वियो। वफ़ा रज़ा, इबरत न्यूज़, हैदराबाद।